सांगड़ भरिसां मंगली थाणे जी हद चक पंजताले में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जिते हथियार बंदड़ फायरिंग करे पंजाब वासी नौजवान अली गुज्जर के गोलियूं हणी क़त्ल करण बाद फ़रार थी विया। अहिड़े वाक़े जी इतला ते मंगली पुलिस वाक़े वारे हंध पहुची नौजवान जे लाश खे पोस्टमार्टम लाइ सांगड़ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वेंदो। होॾां राब्तो करण ते SHO मंगली जुमन खोसो ॿुधायो आहे त क़त्ल थी वियल नौजवान पंजाब इलाइक़े गुजरात जो रहवासी आहे, जंहिंजो पंजतालीह चक में ज़ाती ज़रई ज़मीन आहे। उते वेठल बिरोही बिरादरी वटि फोतगी जे दुआ लाइ आयल हो। संदसि गाॾी में सवार 3 साथियुनि पारां नौजवान खे क़त्ल करे फ़रार थी विया। क़त्ल कंदड़ जवाबदार पंजाब इलाइक़े जा आहिनि, जिन जी गिरफ़्तारी लाइ नाकाबंदी करे छॾी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।